संगरार मां अगवा थी वियल मासूम न्याणी प्रिया कुमारी के वालिद राजकुमार जे मुखी ईश्वर लाल मुखी विश्वमल मुखी अशोक कुमार मुखी लधूमल मुखी विकी कुमार ऐं ॿियनि जे सखर प्रेस क्लब में गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2.5 साल अॻु संगरार में प्रिया कुमारी सबील हलाईंदे अगवा थी वई हुई, जेका हिन वक़्त ताईं बाज़ियाब नाहे थी सघी, जंहिं सबबि हिंदू बिरादरी सख़्त बेचैन आहे। मौजूदा हुकूमत में जुड़ियल JIT खे भलीकार चऊं था। उन वक़्त जे IG सिंध मुश्ताक महर 3 ॾींहं सखर में तरसियो हो, पर ख़बर नाहे त हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे थियो। हिंदू बिरादरी गैर महफ़ूज़ बणियल आहियूं। हुकूमत असांखे सिक्योरिटी फ्राहम करे। सिंध हुकूमत जी जोड़ियल JIT में जुडिशरी खे बि गॾु खंयो वञे त पावरफुल हूंदी। सोशल मीडिया ते ग़लति अफ़वाहूं ऐं किरदार कुशी कई पई वञे। असीं बुनियादी तौर ते PP सां गॾु आहियूं। इन बावजूद PP चेयरमैन या वरी वज़ीर मुराद अली शाह कॾहिं बि असांखे घुराए ॾुख सूर नाहे पुछियो। मुखी ईश्वर लाल जो चवणु हो त अक़लियती सीटुनि ते चूंडियल नुमाइंदनि असांजा नाहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदा असांजा आहिनि। असांजी बिरादरी हमेशह उन्हनि खे यादि ॾियारियो आहे, पर हिन महिल ताईं कुझु नाहे थियो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।